जी नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया हो मुमताज़ मौलाई ऐं निगत नाज़ ऐं जीअं हिननि जे बारे में वॾियूं कुझु ॻाल्हियूं जेको तव्हां सभिनि खां लिकियल आहिनि। हिननि जी मोहबत हिकिड़ी क़िस्म जी मोहबत हुई जंहिंजी वजह खां हे पाण में ॻाईंदड़ बि छा। ऐं तव्हांखे ख़बर हुई मुमताज़ मौलाई हिकिड़ो शाइर सिंध जो नामी गिरामी हुयो जेको मशहूरु ऐं बहितरीनु जेको पुराणनि फ़नकारनि खे ॾींदो हो। ऐं निगत नाज़ खे बि हिन मक़ाम ते आंदो ऐं जंहिंजी वजह खां हिकु सभिनि खां वधीक ॻाल्हि लिकल आहे त उहो मुमताज़ मौलाई छाजी वजह खां निगत नाज़ खे एतिरो मशहूरु कयो ऐं जेको इंतिहा पंहिंजा एल्बम कढियऊं ऐं हिननि में हिकिड़ी कहानी ऐं उल्फत हिकिड़ी पैदा थी जंहिंजी वजह खां हे पाण हिक ॿिए खां धार थी विया। तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी त हीअ वजह छा आहे ऐं मुमताज़ मौलाई ऐं निगत नाज़ जी हिकिड़े हिक ॿिए में तकरार जी वजह छा आहे जंहिंजी वजह खां हिक ॿिए में केस्टियूं कढी हिक ॿिए खे मुखालिफ़ थी हिक ॿिए खे मयारूं ॾियनि पिया के असां नाजाइज़ी थी न। त पोइ हिन में जेको आहे त निगत नाज़ ऐं मुमताज़ मौलाई हिक ॿिए में मोहबत ज़ाहिर थी ऐं दुनिया खे ख़बर पई त हे पाण में मोहबत करण वारा शख़्स हाणे पाण खे हिक ॿिए खां नफ़रतूं करनि था। वजह छा आहे हिननि जी असां पूरी तव्हांखे मालूमात ॾियूं पिया। जीअं तॾहिं हिननि खे ख़बर पई की असांजे जेको आहे त ग़लति फ़हमी में असां जेको आहे त शिकार आहियूं जंहिंजी वजह खां असां हिक ॿिए खे मुखालिफ़ थी वियासीं। असां पंहिंजी नई ज़िंदगी जो आगाज़ शुरू करणु चाहियूं था त हिक ॿिए खे पोइ माफ़ी मंगियूं ऐं चयूं तव्हांजा रस्ता अलॻि मुंहिंजा रस्ता अलॻि जंहिंजी वजह खां निगत नाज़ ऐं त मुमताज़ मौलाई पोइ अलॻि छा ऐं हे नया पंहिंजी ज़िंदगी जो आगाज़ शुरू करणु लॻा ऐं मुमताज़ मौलाई अलॻि कैस्टा कढे पियो ऐं निगत नाज़ अलॻि कैस्टा कढे पियो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां की निगत नाज़ ऐं मुमताज़ मौलाई शादी करण लाइ बि तयारु हुया मगर इन्हनि जी इख़्तिलाफ़ जी वजह खां कुझु ॻाल्हियुनि जी वजह खां जंहिंजी वजह खां हे पाण में धार छा इहे ॻाल्हियूं हिकु निगत नाज़ ऐं मुमताज़ मौलाई जे दिलि में दफ़न आहिनि। इहे असांखे पहिरीं तक ख़बर न पई आहे त छाजी वजह खां इहे धार छा न त दुनिया वारनि खे पूरनि खे ख़बर हुई त बाबा इहे शादी बि इहे पाण कंदा छो जे करे पसंदि जोड़ी इन्हनि जी पंहिंजी हुई ऐं हर क़दम में हर जॻह में तव्हां पाण ॾिसंदा हुयो त हे ॿई इकठे हूंदा हुया। असांजी ॻाल्हि ॿुधाइण जो मक़सदु इहो हुयो त निगत नाज़ ऐं मुमताज़ मौलाई जी कहानी तव्हांजे अंदरि आणियूं ऐं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मुमताज़ मौलाई ऐं निगत नाज़ जी केॾी मोहबत हुई ऐं हता की हिक ॿिए सां वॾी मोहबत हूंदी आहिनि ऐं हिक ॿिए खे इन स्टेज ते आंदो बि त इन्हनि हिक ॿिए खे आंदो छो जो हो त शाइर हुयो पोइ ॻाईंदड़ बि छो त निगत नाज़ जी वजह खां जे निगत नाज़ फ़नकार जी ड्रामनि खां निकिती बि त मुमताज़ मौलाई जी वजह खां निकिती ड्रामनि खां। हाणे ॿिन्हिनि शोहरत हासिलु कई ऐं ॿई पंहिंजी ज़िंदगी आज़ादु बसर करनि था। असांजो चवण जो मक़सदु इहो आहे त मुमताज़ मौलाई ऐं निगत नाज़ जी फुल इन्फॉर्मेशन ऐं तव्हांखे ॾींदा रहंदासीं ऐं वॾियूं ॻाल्हियूं कुझु असां नथा इन वीडियो में बयानु करे सघूं ताकी वीडियो नंढो 3 मिंटनि जो त तव्हांखे छा ॾिसूं। असांखे असुलु ॾिसणी इहा आहे त नयूं नयूं कैस्टा हिननि जूं ईंदियूं रहंदियूं आहिनि ऐं नयूं नयूं ॻाल्हियूं तव्हांखे असां मालूमात वग़ैरह हिन चैनल में ॾींदा रहंदासीं ऐं मुमताज़ मौलाई ऐं निगत नाज़ खे ॿुधंदा रहो ताकी असांजा बहितरीनु फ़नकार सिंध जा फ़नकार असांजा VIP फ़नकार जेका असांजे मौजूदु आहिनि ऐं जेको असां सपोर्ट कंदा रहूं था मुमताज़ मौलाई ऐं निगत नाज़ खे। हता की असांजी ख़्वाहिश इहा हुई त हिननि ॿिन्हिनि जी शादी थींदी ऐं ॿई इहे एल्बम में इकठे थींदा पर मगर न छो त बराए महिरबानी असांजे चैनल जियो अली मुराद खे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी असांजे चैनल खे तव्हां ॾिठो।